अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल हवेली जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी तव्हांखे अपडेट्स ॾींदा हलूं। अचण वारी क़िस्त में आख़िर हाणे छा थींदो दोस्तो। हाणे नेक्स्ट एपिसोड में पहिरियों साले ऐं शुमैला जी ख़ैर नाहे। इन्ही में सुराब पीर जा वाठा इन्हनि खे क़ाबू करे वेंदा हथियारनि जे ज़ोर ते। पीर बख़्श भी क़ैद थी वेंदो, बदिजी वेंदो ऐं इन्हनि जे लाइ हाणे को ख़ैर जी ख़बर नाहे। ड्रामो ई सॼो इन्हनि जे मथां बीठल आहे दोस्तो। ऐं हाणे जेको आहे पीर सुराब वॾो ख़ुशि थींदो जॾहिं उन जा वाठा इहो कारनामो करे ईंदा। ऐं ॿी तरफ़ त जेको दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां, कहाणी त ज़बरदस्त थी चुकी आहे हवेली ड्रामे जी। पर केतिरी कहाणी भली थी आहे दोस्तो। ड्रामो ज़बरदस्त आहे ऐं हाणे अचण वारी क़िस्तनि में जीअं जीअं क़िस्ता आहिनि जो अॻिते वधंदियूं वेंदियूं तीअं तीअं इहे ड्रामो अञा ज़बरदस्त थींदो वेंदो दोस्तो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे पीर अमजद खे जॾहिं ख़बर पवंदी हा हीउ कमु कयो आहे पीर सुराब जे वाठनि, उहो त एॾो गुसो कंदो हिननि जे मथां त मुंहिंजे फ़ैसिले जी भञकणी कई आहे पीर सुराब। ऐं हाणे जेको आहे ड्रामो जीअं जीअं अॻिते वधंदो मज़ो कंदो वेंदो। लेकिन 70 एपिसोड ताईं फ़िलहालु हलंदो। कुझु ॾींहं चंद ॾींहं बंदि थींदो, वरी जेको आहे बक़ाया शूटिंग थींदी। बाद में जेको आहे ड्रामो वरी स्टार्ट थींदो 70 71 खां अॻिते। छाजे करे अॻिते चोथों स्पेल शूट न आहे थियल ऐं कुझु अदाकार दुलाब ड्रामे जी शूटिंग में मसरूफ़ हुया, ख़ासि करे आज़म मैंगल। इन जे करे जेको आहे हवेली ड्रामे जी चोथें स्पेल जी शूटिंग न थी सघी हुई। हाणे तमामु जल्द वरी शूटिंग नए महीने में थियण वारी आहे। असांखे ॾींदा इजाज़त। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।